नाज़िन मक़सूदो रिंद लॻ ॻोठ हाजिरिन जो लिंक रोड गुज़रियल केतिरनि ई सालनि खां मरम्मत न थियण करे तबाह थी वियो आहे, जे सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन हवाले सां रिसूदा शरीफ़ रिंद जी ही रिपोर्ट। मक़सूदो रिंद लॻ ॻोठ हाजी रिंद ॾांहुं वेंदड़ लिंक रोड गुज़रियल केतिरनि ई सालनि खां हंधा हंधा उखड़ियल आहे, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं ॻोठाणा सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि मेहरान टीवी सां वीचार वंडी ते चयो त गाॾियुनि जी हालत थी वई आहे, हिकिड़ो पेट्रोल महांगो, ॿियो गाॾियुनि जे अचूं वञूं था त सॼो ॾींहुं बसि पंचर गाॾी लॻी पई आहे। छा कयूं भला, असांखे रोड ठाराए ॾियनि पियो, हाणे छा कनि। टायर टूप मटिजनि था, महीनो बि कोन था हलनि नवां। रोड जी हालत पाण ॾिसो पिया, वॾेरनि खे चई चई त बेज़ार थी विया, को बि असरु कोन्हे, को बि फ़र्क़ु कोन थो पवे। इहा ई अपील आहे असांजी, जो रोड ठही मिले बसि, असांजे लाइ इहो ई कनि, ॿियो त गवर्नमेंट का शइ ॾेई कान थी। भई रोड हाजी कोट जो सॼो टुटो पियो आहे, जेको सो केरु चङो मोटो आहे ई कोन आहे, रोड लॻो आहे। असां रोड ॾाढो परेशान हुआ, गवर्नमेंट अपील था कयूं त असांखे रोड जो ॾींदा ई रोड ठाराए ॾींदा। कोन्हे घस कोन्हे, जेका ज़रा आहे सा मिशना कावा हूंदा आहिनि, पासे जी मिटी आंदे आहे उहो ई ख़तमु कर छॾंदा आहिनि। को माण्हू मर पवंदा आहे शहर जो, उहो चाह सूरे न रमंदा आहियूं। इहे दर्द न को धणी कोन्हे ॻोठ दा, बसि इहा ई ख़बर आहे की गाॾिया पंचर थी वञनि, अॻूं को माण्हू कोन्हे, राति था मर वेंदा आहिनि। 2 माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा पोइते भॼे ॿिया अॻिते भॼे, लाश वाट ते पियाई विया। रोड असांखे महिरबानी करो, ठवा ॾियो ई न करो। ॻोठाणनि वधीक चयो त असांजे ॻोठ जो रोड गुज़रियल केतिरनि ई सालनि खां टुटल आहे ऐं रोड खे हंधा हंधा वॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जॾहिं त असांजी गाॾियुनि खे बि नुक़सानु थिए थो ऐं को ॻोठाणो बीमार थिए थो त मरीज़ जो साह अध में ई हलियो थो वञे। तंहिं करे असांजी अपील आहे त सिंध सरकार ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे त महिरबानी करे असांखे ही रोड ठाराए ॾिनो वञे त जीअं असीं परेशानियुनि खां बची सघूं। कैमरामैन टीम सां गॾु शरीफ़ रिंद, मेहरान टीवी न्यूज़, मक़सूदो।